जी खानगढ़ के गोवर पैलेस में कोठायल कठ ख़त्म थी चुको आहे। सरदार अलीगौर ख़ान महर बिरादरी जी जेका चीफ सरदारी वारी पग हुई उहा पाए वरिती आहे। सभ खां पहिरियों पग दरगाह उच्च शरीफ़ जे गादी नशीन जेको अलीगौर ख़ान साहब जो मुर्शिद घराणो आहे उन जे गादी नशीन सैयद ज़फ़रुल हसन गीलानी तरफ़ां ॾिनो वियो। उन खां पोइ राजा ख़ान महर जेको उनजो भाउ आहे, उन खां सवाइ शहरयार ख़ान शहर, हलार ख़ान पिताफ़ी, घोसबख्श ख़ान महर, इन्हनि समेत जेके बि मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा माण्हू, मुख़्तलिफ़ क़बीलनि जा सरदार हिन कठ में शरीक आहे, उन्हनि तरफ़ां वर ॾिनो वियो। हिन कठ में पुलिस जी सख़्तनि बावजूदि वॾे अंग में माण्हू गॾु थिया। अलीगौर ख़ान पंहिंजे ख़िताब में क़ौम खे मुख़ातिब थी चयो त हू तमामु ॾुखियो जेको आहे उहो ज़िमेवारी हुनखे ॾिनी वई आहे ऐं हू ज़िमेवारी पूरी अदा करण में वसा न घटाईंदो। हुन इहो बि चयो त हिकु हफ़्ते खां पोइ जेका महर बिरादरी आहे उनजी तनज़ीम साज़ी जो अमल शुरू कयो वेंदो ऐं कोशिशि कई वेंदी त सॼे मुल्क में उनखे फैलायो वञे। अलीगौर ख़ान महर जे तरफ़ां पंहिंजी तक़रीर में इहो बि चयो वियो त को बि सरदार पंहिंजी बिरादरी जे मथां पुलिस चढ़ायूं नाहे कराईंदो, पुलिस जूं सख़्तियूं नाहे कराईंदो, पर बदकिस्मती सां अॼु इहो थियो आहे त महर बिरादरी जे माण्हुनि खे पुलिस ज़रिए तशदुद करायो वियो, उन्हनि खे रोकियो वियो, पर उनजे बावजूदि माण्हू पहुता आहिनि। अॼोके हिन कठ में अलीगौर ख़ान खां सवाइ राजा ख़ान महर, होसबख्श ख़ान महर ऐं खानगढ़ जी दरगाह अहमद साईं जे आफ्ताब साईं, उन समेत चाकर ख़ान बोज़दार या महर बिरादरी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जा जेके चङा मुड़ुस हुया उन्हनि बि ख़िताब कयो ऐं अलीगौर ख़ान खे पंहिंजो सरदार क़बूल कयो। हिन कठ में तोड़े जो पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते रस्ता बंदि कया विया, पर उनजे बावजूदि माण्हुनि शिरकत कई। हुननि अलीगौर ख़ान खे हथु मथे करे इहो यकीन ॾियारियो त हू सरदारी हवाले सां हाणे अलीगौर ख़ान महर सां गॾु आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ कठ हाणे मुकमल तौरु ख़त्म थी चुको आहे ऐं अलीगौर ख़ान पग पाइण खां पोइ जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू हिते शरीक थिया उन्हनि सां गॾिजाणी बि कई आहे। उन में ईंदड़ हिकमत अमली ते गौर कयो वियो आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, खानगढ़।